वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद, अवां सभिनी जो स्वागत। ॻाल्हियूं गच पंहिंजे असली मौज़ूअ जी तरफ़। सूफ़ियाणी ॻाल्हि। चुक, ग़लती, ब्लंडर, मिस्टेक, कमु ग़लति थी वञणु, ग़लति फ़ैसिलो करे विझणु, इन ते बि ॻाल्हाइणो आहे। गुज़िरियल क्लासरूम वारी ॻाल्हि वरजाइणी आहे, रिपीट करणी आहे, त पाण खे कॾहिं बि बेवकूफ़ हिकु दफ़ो थीजे ऐं थी वेंदा आहियूं, असां सभु थींदा आहियूं। बार बार असांखे बेवकूफ़ थियण खां बचण लाइ कहिड़ा तरीक़ा आज़माइणु घुरिजनि, इस्तेमालु करणु घुरिजनि। वजूद असांजा ॿ, हिकिड़ो ज़ाहिरी जेको असां वेठा आहियूं, तव्हां वेठा आहियो, ॻाल्हियूं ॿुधो पिया, ॻाल्हियूं ॿुधंदे हिक ॿिए सां ॻाल्हाए बि वठो था, थोरी तनक़ीद, थोरी टेका टुपणी उहा बि करे वठो था। जो बातनी जो कंहिंखे नज़र न ईंदो तव्हां खां सवाइ, तव्हां मां मुंहिंजी मुराद आहे हर उहो शख़्स जंहिंजी तवजो पंहिंजे बातिन जे तरफ़ वञे थी, बातिन खे सम्झे थो, बातिन जे वजूद खे तस्लीम करे थो। फ़क़ति उनखे पंहिंजे बातिन जे बारे में ख़बर पवंदी, ॿिए कंहिंखे न पवंदी। छा कजे? जीअं पॉल्यूशन थींदी आहे, पॉल्यूशन तव्हांजा घर, तव्हांजा स्कूल, तव्हांजूं हॉस्पिटल्स, चइनी तरफ़नि खां गंदु, किचिरो, ढूंढ। ढूंढ जी माना अचे थी न बाबा, या विसार जो न, असली लफ़्ज़ अथव ढूंढ। तो उर्दू वारो ढूंढ, मैं किसको ढूंढ रहा हूँ, मां ॻोल्हियां थो। हे ॻोल्हण वारो न आहे, हिकिड़ी बदबू वारो ड्रेह हूंदा आहिनि जिन ते गिझूं, सिरड़ियूं, कांव, कुआ, कुता, उहे अची उन ते ढूंढ पियो हूंदो आहे, बदबू हूंदी आहे ढूंढ। अलाए असांजे सिंधीअ मां इहे लफ़्ज़ अलाए निकिरंदा था वञनि, को नोट करे थो अलाए नथो करे। वरी ॿियो जनम जॾहिं वठी वापसि अचिबो, इहो मां पंहिंजी ज़ाती ॻाल्हि थो कयां, अवां हिन ॻाल्हि ते ॻंढि न ॿुधिजो। मूंखे हिन ॻाल्हि में यकीन आहे, एतबार आहे, ऐं मां कन्विंस थियल आहियां असां ईंदासीं। छो जो उहा जेका एनर्जी असां में आहे, असां हिन जिस्म खे सम्झूं था त सभु कुझु आहे, पर जिस्म कुझु कोन्हे। उहा एनर्जी इनडिस्ट्रक्टेबल, कॾहिं ख़तमु न थींदड़, उहा शिफ्ट थी करे हिन बॉडी मां, ॿियो कुझु कोन्हे। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अॼुकल्ह जॾहिं बि था टेलीविज़न खोलियूं, जिते था विहूं, जंहिंसां का ॻाल्हि ॿोल थी थिए, बस इहो ही आपका क्या ख्याल है, आप क्या समझते हैं, अदालत का फैसला कब आएगा, उस फैसले में क्या होगा। इहे सभु ॻाल्हियूं जीअं मूं पहिरियों बि अर्ज़ु कयो त उहे सूफ़ी क़दीम दौर जा
जिन जे नक्शे क़दम ते हलण खे असां पंहिंजो अक़ीदो ऐं ईमान था सम्झूं, हिन दौर में जेकॾहिं हुजनि, हिननि हालतुनि में जेकॾहिं हुजनि, अॻे त माठ शांति दुनिया में लॻी पई हूंदी हुई, एॾो हुल बखेड़ो न हूंदो हो जेको हींअर आहे। उन में इंसान पंहिंजो लहू, यानी कि इनर कॉन्टेक्ट, उहो पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे मालिक सां ॻंढण जी कोशिशि कंदो। भई अदालत जो फ़ैसिलो कॾहिं ईंदो असांखे कहिड़ी ख़बर, पर ॻाल्हाईंदासीं ज़रूरु हिन ते। थी तव्हां छा था सम्झो त अदालत नवाज़ शरीफ़ जे हक़ में फ़ैसिलो ॾींदी, अदालत नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾींदी? बाबा असां सूफ़ी, सची ॻाल्हि आहे, हिन मुआशिरे में रहंदे बि हिन मुआशिरे खे जहिड़े नमूने ॾिठो, जहिड़े नमूने सम्झियो, उनखां बस भली आहे। कंहिं चयो त आई एम लीस्ट कंसर्न, आई एम लीस्ट बॉदर्ड, त कहिड़ो फ़ैसिलो ईंदो, कॾहिं ईंदो? छो जो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़बर आहे, नवाज़ शरीफ़ खे छॾे ॾियनि, उनखे वज़ीर आज़म हलणु ॾियनि, या खेसि चवनि त तूं वज़ीर आज़म तां, छो जो तो कूड़ ॻाल्हायो आहे ऐं तो वटि ॾाढी माल मिल्कियत जेका तो लिकाई आहे, तंहिंजे करे तूं इहो उहिदो छॾ। ॿिन्ही सूरतुनि में, ॿिन्ही सूरतुनि में पक कयो, लिखी छॾियो, लिखी छॾियो, पक अथव नवाज़ शरीफ़ लहे या वज़ीर आज़म हलंदो रहे। छो जो हे मूं पहिरियों बि अर्ज़ु कयो त सिंधीअ में प्रोग्राम था कयूं, असांजनि पंहिंजनि सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ आहे, जेके सिंध में रहनि था, सिंध खां ॿाहिरि रहनि था, उन्हनि सभिनी जे लाइ आहे। तंहिंजे करे मां सिंध जे हवाले सां चवंदुसि, केस मां आजो थियण खां पोइ नवाज़ शरीफ़ पंजाब लाइ छा कंदो, पख्तूनख्वा लाइ छा कंदो, बलोचिस्तान लाइ छा कंदो, पर सिंध जे हवाले सां मां चवां थो त असांजा स्कूल अहिड़े ई नमूने बंदि रहंदा। हिकु कमरे खे स्कूल चवंदा जंहिंमें 4-8 मास्तर कूड़ा, जिन जूं पघारूं असांजा बाअसर शख़्सियतूं उहे खाईंदियूं रहंदियूं। कारोकारी जा ईअं ई केस थींदा रहंदा ऐं शर्मनाक जेको लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि, चटी, शेम शेम शेम, उन चटीअ में असांजूं नंढड़ियूं ॿारड़ियूं 5 सालनि जूं खून कंदो हिकिड़ो ॿियो, चटीअ में इन कॉम्पनसेशन नंढड़ी 5 सालनि जी ॿारड़ी 60 सालनि जे पोड़े खे ॾेई छॾींदा शादी करण लाइ। लॉ एंड ऑर्डर ईअं ई रहंदो। कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में नाक़िस तालीम ॾिनी वेंदी। 2 मिंट उथंदे ई 2 मिंट, तमीज़ में 2 मिंट गुज़री विया, बाक़ी 2 बचा आहिनि। त सॼो जिते वियूं था, पानामा केस, ॼण पानामा केस जे फ़ैसिले खां पोइ मुल्क मां बुख, बेरोज़गारी, बदअमनी ख़तमु थी वेंदी। तालिबान, दाइश, बोको हरम वारा त असां वटि कोन आया आहिनि, लश्कर झंगवी, इन्हनि जी पाड़ पटिजी वेंदी। तव्हां रोड रस्तनि ते इज़त सां घुमी सघंदव, को ख़ौफ़ ख़तरो कोन हूंदो तव्हांखे। असांजा ॿारड़ा स्कूल कॉलेज वेंदा, असांखे पक हूंदी त इहे मोटी ईंदा, उन्हनि खे को अगवा न कंदो, उन्हनि खे को मारींदो कोन। असांखे जेको पीअण जो पाणी मिलंदो उन में गटर जो पाणी मिलियल कोन हूंदो।
अमन अमान अहिड़ो जो जेकॾहिं तव्हांखे घर खे तालो हणणु विसरी वञे केॾांहुं वञो था पिया त छा मजाल आहे जेको अची तव्हांजो दर खोले तव्हांजे घर में दाख़िल थिए। ईअं कुझु कोन थींदो, हालतूं ईअं ई हलंदियूं रहंदियूं। मां एॾी तस्दीक सां एॾी पक सां इन करे थो चवां जो 1947 खां वठी अॼु ताईं अॼोकी तारीख़, कहिड़ी अॼोकी तारीख़ आहे? व्हाट्स द डेट टुडे? 25 आहे। साॻियूं जो साॻियूं हालतूं, का तिर जेतिरी तब्दीली कोन्हे। ग्राफ जेको हीअं किरण शुरू थियो आहे इहो बसि हीअं हेठि किरंदो थो रहे, कमिंग डाउन एंड डाउन एंड डाउन एंड डाउन। कुझु कोन थींदो। छो न थींदो? फ़र्क़ु छो न पवंदो? इन जे बारे में ॻाल्हायूं था। जेको असांजो प्रोड्यूसर मूंखे बार बार चवे थो त रहिजी विया आहिनि 2 मिंट, इन में 2 मिंट में ख़तमु थी विया। रिसेस था वठूं, रिसेस खां मोटी अची इन ॻाल्हि जे बारे में सोचींदासीं त छो फ़र्क़ु न पवंदो, छो फ़र्क़ु कोन पवंदो। रिसेस था वठूं, रिसेस खां पोइ रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। छो फ़र्क़ु न पवंदो? छो हिन वक़्तु त एतिरो गोड़ घमसान पियो हले। असांजे सिंधी टेलीविज़न चैनल्स जेके 4-5 आहिनि उन्हनि में त ख़ैरु आहे, उहे होश में आहिनि। बाक़ी जेके 50-60 उर्दू वारा चैनल आहिनि से होश मां निकिरी विया आहिनि। उन्हनि वटि पनामा केस खां अलावा ॻाल्हाइण लाइ कुझु बाक़ी न बचियो आहे। असां आम ॾिसण वारनि खे ॾेखारण लाइ हुननि वटि कुझु कोन्हे। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा 4-5 माण्हू विहारे छॾींदा, हिकिड़ो एंकर पर्सन माई या भाई, उहो उन्हनि खे का चुर्च कंदो वेठो, उहो पाण में विढ़ंदा, रड़ियूं करे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। इहो न सोचींदा त 4 माण्हू जॾहिं गॾु ॻाल्हायूं था असां ॿुधण वारा छा सम्झंदासीं, असांखे छा सम्झ में ईंदो। ऐं उन गोड़ घमसान में वरी उहो एंकर पर्सन माई हुजे या भाई हुजे उहे बि शामिलु थी वेंदा। सो उहो पनामा सभिनी जो होश हवास गुम करे छॾियो आहे। असांजा 4-5 सिंधी चैनल से होश में आहिनि जो असां अहिड़े नमूने पंहिंजो होश न विञायो आहे। को बि फ़ैसिलो अचे, हालतूं ईअं जो ईअं रहंदियूं। उनजो सबबु तव्हां चाहियो त नोट करे छॾियो। हुकूमतूं के वज़ीर आला, वज़ीर आज़म, प्रेसिडेंट नाले में हलाईंदा त इहे आहिनि जेके हिते पुॼनि था। कीअं हिकिड़ो आम असां जहिड़ो माण्हू, असां जहिड़ो मतिलबु आहे असां वांगुरु फ़क़ीर न, यानी कि अदरवाइज़ उहो माण्हू कुझु कोन हो, पैसे वारो हो, दौलतमंद हो, अरबपति हो, करोड़पति हो, बैंकुनि खां कर्ज़ वठी खाई वेंदो हो। इहा निशानी आहे अरबपति माण्हू जी। उहे माण्हू वज़ीर आला, वज़ीर आज़म, वज़ीरनि जा मुशीर, इहे थियनि कीअं था? अख़बार में इश्तिहार त कोन थो अचे त पाकिस्तान जे सूबाई असेंबली ऐं क़ौमी असेंबलीअ लाइ 500 सीटूं भरण लाइ उम्मीदवार घुरिजनि, अप्लाई कयो। ऐं घटि में घटि क्वालिफिकेशन जेका आहे तव्हांखे सही करणु ईंदी हुजे, उन खां वधीक का ज़रूरत कोन्हे क्वालिफिकेशन जी। रुगो तव्हां सही करणु अचे तव्हांखे, तव्हां क़ौमी असेंबलीअ जा, तव्हां सूबाई असेंबली जा मेंबर थी सघो था। मेंबर थी वञण खां पोइ तव्हां वज़ीर थी सघो था, वज़ीरनि जा मुशीर थी सघो था, तव्हां वज़ीर आला थी सघो था, तव्हां वज़ीर आज़म थी सघो था। पर ओसि ताईं इहे माण्हू पुॼनि कीअं था? अख़बार में इश्तिहार त अॼु ताईं मूं कोन ॾिठो आहे।
मूं त कोन ॾिठो आहे। जीअं आम ईंदो आहे न कॉलेज में लेक्चर प्रोफेसर, यूनिवर्सिटी में लेक्चर प्रोफेसर, इन जूं जायूं ख़ाली आहिनि, अख़बारनि में इश्तिहार ईंदो आहे त बाबा इहे असांखे जायूं भरणियूं आहिनि, अचो अप्लाई कयो, घटि में घटि क्वालिफिकेशन हुजे मास्टर्स इन सेकेंड डिवीज़न, PhD खे प्रेफरेंस ॾींदासीं, अप्लाई कयो। पर न, क़ौम खे हलाइण जे लाइ, मुल्क हलाइण जे लाइ, कानून ठाहिण जे लाइ इन असेंबलियुनि जो ॿियो नालो आहे कानून साज़ असेंबलियूं। कानून ठाहिण लाइ कंहिं तालीम जी ज़रूरत कोन्हे, रुॻो सही करणु ईंदी हुजे तव्हांखे। अॼुकल्ह त अंगूठो बि हले थो न, अंगूठो हणी बि तव्हां फार्म भरे सघो था। पर इहे अंगूठा कीअं था हणनि, सहियूं करण वारा रुॻो इहे वञनि कीअं था असेंबलियुनि में? दैट इज़ दी रियल क्वेश्चन। इहो असली सुवालु आहे जंहिं ते गौर करिणो आहे तव्हांखे, मूंखे, हिननि खे, हुननि खे, जेके सिंध में इहो प्रोग्राम ॿुधनि था, जेके सिंध खां ॿाहिरि ॿुधनि था इहो प्रोग्राम, उन्हनि सभिनी खे तनक़ीद करणु ॾाढो सवलो आहे। साईं फलाणे हुन सां असेंबलीअ में हिकिड़ी माईअ सां हिकिड़े भाईअ, उहो MPA हुयो, मेंबर हो असेंबली जो, उहो बि माई बि मेंबर हुई असेंबली जी, साईं अहिड़ो हुन सां गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईं फलाण कीअं। सुवाल थो पैदा थिए त उहो माण्हू उते वियो कीअं, अंदरि वञी वेठो कीअं? तव्हां तनक़ीद कंहिं ते था कयो? हुनखे त तव्हां पंहिंजो वोट ॾेई अंदरि मोकिलियो न। अलाए कहिड़ो, मूंखे त हुनजा नाला मूंखे नथा रहनि यादि, आई एम सो सॉरी यार। माण्हू ॿुढो थिए थो भेजालो, अलाए छा पताशो, अलाए पताफ़ी, आई एम सॉरी, पताशो न पताफ़ी ज़ात हुयसि, नालो अलाए छा हुउसि, वज़ीर साहब हुयो। बाबा उहो हुते पहुतो कीअं? उनखे तव्हां क्रिटिसाइज़ छो था कयो? तव्हां क्रिटिसाइज़ कयो पंहिंजे पाण खे, जिन हुनखे उते मोकिलियो पंहिंजो वोट ॾेई। तव्हां पाण खे आजो कीअं था कयो? हाउ कैन यू गेट अवे विद इट? सॼो ॾोह, सॼी ख़राबी कयो पाण। ग़लति माण्हुनि खे तव्हां वोट ॾेई मोकिलियो असेंबलियुनि में, पोइ उहे थियनि तव्हांजा वज़ीर, उहे थियनि तव्हांजा वज़ीर आला, उहे थियनि तव्हांजा वज़ीर आज़म। पोइ साईं अख़बारुनि में लेख लिखो, साईं त करप्ट आहिनि, साईं हे त फलाणो करे विया, साईं मुल्क जो ख़ज़ानो लुटे विया, साईं कर्ज़ था वठनि, कर्ज़ वठी पंहिंजी जायूं था ठाराइनि, कर्ज़ वठी पंहिंजे अकाउंट्स में था पैसा विझी छॾनि। कहिड़े मुंहं सां था चओ? यू हैव नो राइट। अख़लाक़ी हक़ ई कोन्हे तव्हांखे इहा क्रिटिसिज़म करण जी, छो जो तव्हां वोट ॾेई हुननि खे अॻिते मोकिलियो आहे। यू आर डायरेक्टली रेस्पॉन्सिबल। यू आर डायरेक्टली, इनडायरेक्टली यू आर रिस्पॉन्सिबल। तव्हां पाण, तव्हां ख़ुदि, इन सॼी कारिस्तानी जेका हिन मुल्क में थी रही आहे, इन जा ज़िम्मेवार तव्हां, मां शामिल आहियां हुन में तव्हां सां। ईअं न त मां को धारियूं आहे, इन में तव्हां इंक्लूडिंग मी, असां रिस्पॉन्सिबल आहियूं, असां हिन में शामिल आहियूं। असां अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾींदासीं, इहे ई माण्हू असेंबलियुनि में वेहंदा, पोइ ईअं ई गुथायूं कंदा। सिंधीअ में चइबो आहे ॿोड़ हारणु, ईअं ॿोड़ हारींदव, असेंबलीअ में ॿोड़ हारींदा। हो जेको मिनिस्टर साहिबु पताफ़ी, पताफ़ी अलाए, उहो त हुन सां ख़ातून सां जीअं ॻाल्हाए पियो, उनजे पासे में हिकिड़ो वेठो हुजे, हुनजो नालो तैमूर बादशाह, तैमूर लंग हूंदो हो न, लंग माना लंगड़ो, बादशाह हूंदो हो, दिल्लीअ ते बि हुकूमत कई हुई, उन जहिड़ो को उनजो नालो हो। चङो चोखो, अखियुनि ते इनक लॻी पई हुजेसि, ऐं साईं उहो वरी उन हीअं वात हीअं करे उन कुकड़ाहट करे, ॼण तूं स्टूडेंट लीडर आं, तूं कंहिं कॉलेज या यूनिवर्सिटी में वेठो आं, उते तूं मश्करी थो वठो ईअं करे ईअं करे। ऐं मज़े जी ॻाल्हि त असांजो वज़ीर आला ऐं ॿिया सीनियर माण्हू
उहे ख़ुशि पिया थियनि, वरी खिलनि पिया। आम माण्हू वरी असांजे ॾिसण वारे तनक़ीद, नो तनक़ीद, तव्हांखे हक़ु ई कोन्हे तनक़ीद करण जो, एतिराज़ करण जो तव्हांखे हक़ु ई कोन्हे। न उन पताफी साहिब ते, अलाए छो मुंहिंजे वात में पताशो थो निकिरे, आई एम सो सॉरी, आई बेग टू बी पार्डन्ड, आई डोंट नो व्हाट पताशो हैज़ टू डू विद पताफी, आई डू नॉट नो, आई एम सो सॉरी। उन ते बि तनक़ीद था कयो, ऐं हो जेको कुकड़ाट ईं करे पियो, नंढनि कॉलेज जी छोरनि वांगुरु जेके हूंदा आहिनि न ईअं टरड़ा, पोइ तूं 2 छोकिरियूं लंघनि तरी उन्हनि ते कुकड़ाट हीअं करे कंदा आहिनि, ऐं वरी वेठो बि हीअं हुजे करे, हीअं बालम बणियो हुजे, असेंबली में वेठो आहे, कानून साज़ असेंबली में जिते कानून ठहंदा आहिनि उते साईं वेठो हुजे, पर तनक़ीद कीअं था कयो तव्हां? हू गेव यू द राइट तनक़ीद जो? तव्हां मोकिलियो आहे उन्हनि खे उते बाबा, पाण पंधु करे वञी कुर्सीअ ते कोन वेही रहिया। तंहिंजे करे विदाउट मिन्सिंग वर्ड्स, हेॾे होॾे जी ॻाल्हि करण जे बदिरां तव्हां पंहिंजी ग़लती क़बूल कयो ऐं महसूसु कयो त इन क़िस्म जा माण्हू जेके असेंबलियुनि ताईं वञी वेहनि था, इट इज़ बिकॉज़ ऑफ यू, इहो तव्हांजे करे आहिनि, तव्हांजे वोट वठी उते वञी वेहनि था। हाणे 15, 10, 15, 20 महीननि खां पोइ ईंदी न, ग़लतियूं कयो ऐं पोइ भोॻे वरी सॼी क़ौम 5 सालनि ताईं अहिड़नि माण्हुनि खे। पंहिंजनि ग़लतियुनि मां सिखो, सबक़ु पिरायो ऐं पाण सां वाइदो कयो, पाण सां वचन कयो ऐं हिक ॿिए सां वचन कयो त ईंदड़ इलेक्शनुनि में इन क़िस्म जे ॾिठल वाठल हलकड़नि खे वोट न ॾींदव। वी आर लेफ्ट विद 1 or 2 minutes, त इन्हनि खे तव्हां वोट न ॾींदव। तब्दीली जेका मूं चई पे त नवाज़ शरीफ़ जे छुटण सां, पनामा केस जे फ़ैसिले अचण खां पोइ जंहिंमें हो फासे या कढी छॾींदुसि, को हिन मुल्क ते फ़र्क़ु पवंदो ई कोन्हे। 47 खां वठी हिन दौर ताईं जेके असेंबली मेंबरनि ऐं बाअसर माण्हुनि बैंकुनि खां कर्ज़ वठी ऐं वरी पाण खे ॾेवालो डिक्लेयर कराए कर्ज़ खाई विया आहिनि, उन्हनि जी रक़म सॼी दुनिया जा जेके पनामा जा हुते पैसा पिया आहिनि न, रुगो पाकिस्तानी जा त हेतिरा आहिनि, सॼी दुनिया जा मिलाए उन्हनि खां वधीक खाई विया आहिनि। उहे वापसि कोन थींदा, स्कूल कॉलेज ठीकु कोन थींदा, तालीम जो स्टैंडर्ड मथे कोन ईंदो, सिहत ऐं आम माण्हू जे बहबूदीअ जूं हालतूं ठीकु कोन थींदियूं। उहे तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हां सोचे सम्झी राइट पर्सन एट द राइट प्लेस, जेकॾहिं सुठे हंधि कंहिंखे वञिणो आहे त सुठे माण्हू खे इलेक्ट कयो। हो के कॉलेज में कोन थो वञे, कंहिं क्लब में कोन थो वञे इहे कुकड़ाट हीअं करण लाइ, उते वञी कुकड़ाट कंदुमि, नो, फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। ॿाहिरों को आसमान मूं को अची माण्हू तव्हांजा फ़ैसिला कोन कंदो, त हिननि खे वोट न ॾियो। कुझु महीननि जी ॻाल्हि आहे, इहे ई माण्हू तव्हां वटि ईंदा वोट वठणु, उन महिल फ़ैसिलो कजो। रिसेस थोरो वधी वियो, 1 मिंट चए थो, 1 मिंट वधी वियो, तो पताशे जे चकर में वधी वियो, आई एम सॉरी। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी, रिसेस में वेठे होमवर्क कयो, हे होमवर्क आहे। होमवर्क कंदे पंहिंजे बातिन जे बारे में ॻाल्हाइजे।
बातिन, छो जो ज़ाहिर ते छा ॻाल्हाइजे। ज़ाहिर त तव्हांखे नज़र थो अचे न, आईने में वञी बीहो था, तव्हां ॾिसो था हे मां आहियां अॼु खां 50 साल अॻु मां हीअं हुयुसि, चुस्त चालाक हुयुसि, फुर्तीलो हुयुसि, वार कारा हुया, ॾाढी मुछूं सॼियूं कारियूं हुयूं। उन त ॾाढी कोन हुई आईने में सॼी ख़बर पई थी न ज़ाहिर जी। पर ॻाल्हि कजे, ॾिसजे बातिन खे, असली जेको आहे, छो जो ख़तमु थींदो ज़ाहिर। मौत, डेथ, जंहिंखे असां मौत या डेथ चऊं था, उनजी आमद सां, उनजे अचण सां असांजो ज़ाहिर ख़तमु थींदो। हे ज़ाहिर असां जेकी नज़र अचूं था, इहो ख़तमु थींदो, बातिन ख़तमु न थींदो। बातिन उन एनर्जीअ सां, उन रूह सां, उन आत्मा सां, उन सोल सां रवानो थी वेंदो। बातिन अछो उजरो हूंदो, अछो उजरो खणी हलंदासीं अॻिते। बातिन में गड़बड़ हूंदी, बातिन में बेचैनी हूंदी, बातिन में हसद ऐं लालच हूंदी, बातिन में दुश्मनियूं पाड़ण ऐं निभाइण, उनजा खूरा हूंदा अंदरि, आतिश फिशा, वॉल्केनिक फायर। पोइ पंहिंजो बातिन ईअं सड़ंदड़, पचंदड़, लाइक इन अवन, इहो असां सां ट्रेवल कंदो। बाक़ी रहियो असांजो ज़ाहिर। ज़ाहिर खे पंहिंजे पंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ दुनिया में बेशुमार अनेक माण्हू, अनेक अक़ीदा, को वञी शमशान खणी वेंदा, काठियुनि ते रखी ॾींदसि बाहि, हल साईं। के खणी वेंदा कब्रिस्तान, खॾ खोटे कफ़न पाराए विझंदसि, मिटी डाए, लवली, गॉन, यू आर गॉन। पारसी आयो त रखी ईंदव मथे टावर ऑफ साइलेंस, ख़ामोशी जो टावर, मीनारो, लोह जी ॼारी लॻल हूंदी आहे मथां। उते वञी असांखे छॾे ईंदा, जेकॾहिं पारसी हूंदासीं। अक़ीदा आहिनि सभिनी जा। पोइ ॻिझूं, कांव, सिरड़ियूं अची पटींदियूं, गोश्त खाईंदियूं, सभु कंदियूं। पोइ भगत कबीर खे बि शायदि हुन जी ख़बर हुई त उते माण्हूअ खे छॾे ईंदा आहिनि। ॾाढो मशहूरु। कंहिं महिल हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं भगत कबीर ते। मूंखे बेत यादि न रहंदा आहिनि, बेतनि जा मफ़हूम यादि रहंदा आहिनि, ऐं मफ़हूम बि चिटे नमूने सां, उनजी ज़ाहिरी बातिनी मानाऊं चिटे नमूने यादि ईंदियूं आहिनि। पर चओ जो मजाल मूंखे को शेरो शाइरी का बेत यादि हुजनि, असुल नथा यादि थियनि, असुल नथा थियनि, नंढपण खां। हींअर जी ॻाल्हि कोन्हे त पोड़ो थी आहे त मेजाले में गड़बड़ थी आहे, पर नंढे हूंदे खां। स्कूल में बि इन करे थोरो नाराज़ थींदा टीचर, और तोखे त को बेत ई नथो अचे। मां मूंखे बेत जी माना थी अचे। मानाऊं मां त 2, 3, 4, 5 तव्हांखे ॿुधायां, पर बेत मूंखां न पुछो। पर को एॾा दफ़ा ॿुधिजे थो, को यादि थो रहिजी वञे। ऐं उहो छो जो हुन में को पंहिंजो ज़ाती फ़लसफ़ो बि नज़र थो अचे। जीअं शाह लतीफ़ जी हिकु बेत आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। एतिरा दफ़ा मां हुनखे दोहरायो आहे, एतिरा दफ़ा मूं हुन ते लिखियो आहे, कहाणियुनि में, ड्रामनि में, ॻाल्हाईंदे, लेक्चर्स में। ॻोल्हियां ॻोल्हियां मुल हां, ॻोल्हियां ॻोल्हियां मुल हां, शाल में मिलां होत, मन अंदर जी लोच मिलण सां माठी थिए। माण्हू मूंखे जंहिंसां मोहबत आहे, जंहिंसां मूंखे चाहत आहे, जेको मुंहिंजे सोच में, ख़्यालनि में, तसवुर में मुंहिंजे वजूद जो हिसो आहे, उनखे मां ईअं ई ॻोल्हींदो रहां, ईअं ई ॻोल्हींदो रहां। छो जो हुन ॻोल्हण में हिकिड़ो सुकूनु आहे।
आहे त ईअं बज़ाहिर त लॻे थो त ॾाढी तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे, ॻोल्हण को मज़ाक त कोन्हे, को चर्चो त कोन्हे, पर उहो मुंहिंजो मतिलबु छो जो उन सां जेकॾहिं मां मिली वियुसि त पोइ हे जेको उनखे ॻोल्हण जो, उनखे तलाश करण जो, उनजी जुस्तजू में, सोच में गुम रहण जो जेको लुत्फ़ु आहे, रूह खे राहत जेका मिले थी, उहा त ख़तमु थी वेंदी जेकॾहिं उहो मूंखे मिली वियो या मिली वई, उहा त ख़तमु थी वेंदी। मन अंदरि जे लोच जेका आहे न उहा ख़तमु न थी वञे, इन करे न मिल। इहा ई साॻी ॻाल्हि, तूं रह न वरदे शौक़ ऐं महमिल न कर क़बूल। इक़बाल, लैला बि हम नशी हो तो महमिल न कर क़बूल, न वेह उन महमिल में। जेकॾहिं तोखे को आसिरो बि मिले न त इन महमिल में चढ़, इन में लैला बि अंदरि वेठी थी, उन सां गॾु वञी वेह तूं। नो, तूं रह न वरदे शौक़, हलंदो रहो, ॻोल्हींदो रहो। ईअं भगत कबीर जो हिकिड़ो आहे, कागा सभु तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, जेकी वणे तूं खाई पीटी करे, दो नैना मत खाइयो, हे मुंहिंजो अखियूं जेके आहिनि न इहे न खाइजांइ, छो इन पिया मिलन की आस, इन्हनि अखियुनि खे पंहिंजे पिया खे ॾिसण जी, पंहिंजे महबूब खे ॾिसण जी, जंहिंजे तस्वुर में सॼी ज़िंदगी गुज़रे थी, ऐं गुज़रण खां पोइ बि उहो सिलसिलो हलंदो थो रहे, छो जो जिस्म न आहे उहो, उहा सोच आहे, सोच ख़तमु न थींदी। थॉट्स दे विल ट्रेवल विथ यू, इहे ख़तमु थियण जा न आहिनि। दो नैना मत खाइयो, इन पिया मिलन की आस, मूंखे त उहो पिया मिलन जी आस उहो छॾे ईंदा आहिनि उनखे मथे। तंहिंजे करे हिन ज़ाहिर जे बारे में पर छा आहे त माण्हू ॾिसे बि ॿिए जो ज़ाहिर थो हिकदमि। तव्हां किथे इंटरव्यू ॾियण था वञो नौकिरीअ जे लाइ, ॾाढा ठही ठुकी टाइयूं वायूं ॿधी शेवूं वेवूं करे अतर फुले लणी हुते वञो त ॿिया बि ॾिसण वारा फस्ट अपीयरेंस जेका आहे न, आई कॉन्टेक्ट जेको थिए थो तव्हांजी पर्सनैलिटी सां थो थिए, त अधु जंग त तव्हां उते ई खटी था वञो, अधु सिलेक्शन तव्हांजी उते थी वञे थी, जॾहिं तव्हां पंहिंजे पर्सनैलिटीअ सां, पंहिंजे एप्रोच सां, पंहिंजे उथण वेहण सां, पाण खे कीअं तव्हां कंडक्ट था कयो उन इंटरव्यू में, अधु बैटल तव्हां उते खटी था वठो। हाणे उहो तव्हांखे खणंदा तव्हांजे सुवालनि ते, उन्हनि में घणो भरे तव्हांजे अंदरि, तव्हांजे वजूद में, तव्हांजे खोपड़ीअ में छा आहे, उते सॼी ॻाल्हि ॿोल थींदी। ऐं जेकॾहिं उन में अची वियो ज़ीरो, या उन में तव्हांखे मिली 1% मार्क, चवंदा बाबा महिरबानी, तूं थी रवानो। पर छो जो हिन दुनिया में सभु कुझु ज़ाहिर आहे, सभु कुझु असां ॾिसूं था। बाबा तो फिल्म ॾिठी, तो ड्रामो ॾिठो, क्रिकेट मैच तो ॾिठी, फलाणे खे ज़ुल्म कंदे ॾिठो, ॾिसण जो आहे। फलाणो एक्सीडेंट ॾिठो, बाबा बरसाती नाला आया हीअं खॼी विया, तो बर्फ़ पवंदे ॾिठी, ॾिस ॾिस ॾिस, सभु कुझु ज़ाहिर, सभु कुझु ज़ाहिर, सभु कुझु ज़ाहिर। बातिन कोन्हे, बातिन उहो असली जेको असां सां गॾु थो वञे। बातिन तॾहिं थो नज़र अचे असांखे, इहा ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, इहा ॻाल्हि गौर सां ॿुधिजो ऐं हिन ॻाल्हि ते तवजो ॾिजो। थी सघे त तव्हांखे जेकॾहिं हिन ॻाल्हि में कुझु वधाइणो हुजे, या इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आई हुजे, त ईमेल ऐं SMS कयो 3 मिनट्स। इहा ॻाल्हि जेका हींअर मां तव्हां सां करणु थो चाहियां, इन ते गौर कजो। इन ॻाल्हि खे उछातरो न सम्झिजो। WHY जो मूं ज़िक्र कयो न, वाए सुवाल सां, छो
छो चवंदा आहिनि अंदरि आईनो करे पिरी सो पसेज, अंदरि आईनो करे पिरी सो पसेज, इहा सूफ़ियुनि जी या शाह लतीफ़ जी सिट आहे। माना अंदरि तव्हांजो साफ़ु सुथिरो हुजे, पर उहो तॾहिं साफ़ु सुथिरो थींदो यानी तव्हां उन अंदरि ते तवजो ॾींदव। तव्हांजी तवजो किथे आहे? योर अटेंशन इज़ वेयर योर अटेंशन, यू आर अट्रैक्टेड एंड एनस्लेव्ड बाय योर एक्सटीरियर। तव्हां पंहिंजे ज़ाहिर जा ग़ुलाम थी पिया हो। 24 कलाक तव्हांखे पंहिंजे ज़ाहिर जो फ़िक्रु थो रहे, उन ज़ाहिर में बि हिन थोबड़े जो, हिन मुंहं जो वधीक ज़िक्र थो रहे त मूंखे लिपस्टिक लॻल आहे कोन्हे, मूंखे कजल अखियुनि में आहे या कोन्हे, मूंखे हीअं आहे या कोन्हे। सॼो हुनखे इनसाइड खे असां विसारे था छॾियूं। हाणे इन जे बारे में कीअं पंहिंजे वजूद जे ग़ुलामीअ खां जान छॾाइजे, कुझु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते अमल करण सां असां पंहिंजे ज़ाहिर खां जिंदु छॾाए, हिकदमि त न छॾाईंदव, इहो मां तव्हांखे यकीन ॾियारां। ईअं कोन्हे त मां जेका तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो इन ॻाल्हि ते अमल करण सां तव्हां पंहिंजे हिन ज़ाहिर जे ग़ुलामीअ मां आज़ादु थींदव। 24 कलाक पाण खे ॾिसंदा त रहो आईने में, हेॾे होॾे, जिते तव्हांखे कोई का शइ नज़र थी अचे उन में तव्हां पाण खे ॾिसो था, माना तव्हां ग़ुलाम आहियो उनजा, पंहिंजे ज़ाहिर जा, जंहिंखे ख़तमु थियणो आहे हिकिड़े ॾींहुं। जंहिंखे ख़तमु न आहे थियणो उनजे बारे में तव्हांखे फ़िकुर ई कोन्हे। उनखे जिंदु छॾाइण जा सूफ़ियुनि जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा। हिकिड़ो आसान अॼु वेंदे वेंदे, पर उन ते तव्हांखे डिघो अमल करिणो पवंदो, तमामु डिघो अमल करिणो पवंदो। महीननि जी ॻाल्हि कोन्हे, ॾींहंनि जी ॻाल्हि कोन्हे, सालनि जा साल, सालनि जा साल। आईने खे, आईनो जेतोणीक उहा मुज़कर आहे, आईने खे तलाक ॾेई छॾियो, आईने खां बचो। ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो तव्हां सुबुह जो उथियो, हथु मुंहुं धोतव, फणी फणी ॾिनो, तव्हां अखियुनि ॾिठो त बाबा पिची त न पई आहे अखि में, इन क़िस्म जे लाइ तव्हां ॾिसी छॾियो। पर ईअं न त ईंदे वेंदे वरी तव्हां हुनखे ॾिसो पंहिंजे आईने खे कीअं थो नज़र अचे, भला मां ठीकु आहियां। इहो त इन खां तव्हां जान छॾायो, आईने खे इग्नोर कयो। छो जो आईने में तव्हांखे पाण थो नज़र अचे, तव्हांजो ज़ाहिर थो नज़र अचे, उहो तव्हांखे क़ैद थो करे वठे। इट इज़ यू आर अ स्लेव ऑफ योर सेल्फ। सिंपल, आसान, जेतिरो घटि आईनो ॾिसंदव अॻिते हली, इहा मां पक थो ॾियां तव्हांखे, छो जो इहो नुस्ख़ो आज़मायल आहे, इन ते मूं अमल कयो आहे 50, 60, 70 सालनि खां। एॾी आज़ादी थी इंसान खे मिले, एॾी आज़ादी थी मिले जंहिंजो तव्हां तसवुरु नथा करे सघो। जहिड़ो सभु ज़ंजीर लही था वञनि, जेके पाण खे पाण असां पाराए था छॾियूं। एतिरो लाइट वेट तव्हां पाण खे फील कंदव, महसूसु कंदव, ऐं सॼी तवजो तव्हांजी पंहिंजे वजूद ॾे, पंहिंजे अंदरि अंदरि आईनो करे पिरी सो पसेज। क्लासरूम बंदि था कयूं। कुझु वक़्तु असांजो सियासत खाई वई, छा कजे, हेसि ताईं किनो पाणी हेसि ताईं आहे। ठीकु ठाक वोट ॾिजो, इन्हनि माण्हुनि ते तव्हांखे तनक़ीद करण जो हक़ु कोन्हे, छो जो तव्हां वोट ॾेई उन्हनि खे उते मोकिलियो आहे। सम्झो न, इन जेको कूकड़ाट पियो करे हीअं, उहो बि, उहो ॿियो जेको आहे जंहिंजो नालो मुंहिंजो मिक्स थी थो वञे, मूंखां नालो खणांसि ई नथो, वरी हुनखे चई छॾिया ॿियो कुझु, त उनखे मोकिलियो था। क्लासरूम इन ॻाल्हि ते ख़तमु था कयूं। ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं, कोशिशि कंदासीं त इन बदबूदार जेका सियासत आहे इन खां निकिरी ॿाहिरि बीही का फ़हम फ़िरासत जी ॻाल्हि कजे, अंदरि ओरजे। घणो थी वियो, छो जो जंहिंजा नतीजा कुझु निकिरणा कोन्हनि, मूं तव्हांखे जीअं पक ॾियारी आहे। जेसिताईं फ़क़ीर चेरो आहे
तव्हां मुड़ी मोटी अची सघो था, सुप्रीम कोर्ट जो जेको बि फ़ैसिलो अचे का तब्दीली कोन ईंदी, नथिंग विल हैपन। छो उन तब्दीलीअ खे तव्हां रोकियो आहे पंहिंजे वोटनि जे करे। सही माण्हू खे वोट ॾींदो, सही माण्हू वेहंदा, सही फ़ैसिला थींदा, सही तरह मुल्क हलंदो।